मीरपुर माथेलो में खबर दींदा हलूं त सखर जी रहवासिण औरत वकील उज़मा एवान जी भाणे जी अरीबा एवान 3 ॾींहं अॻु डहरकी जे गर्ल्स डिग्री कॉलेज डहरकी मां मुबना अगवा थी वई आहे। उन हवाले सां डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन घोटकी जो सदर शाहनवाज वसीर औरत वकील उज़मा एवान पारां मीरपुर माथेलो बार में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त अरीबा एवान के अदील लिगारी संदसि वालिद ASI आफ्ताब लिगारी ऐं साथियुनि गॾिजी अगवा कयो आहे, जंहिंमें ॼाणायल कॉलेज जी इंतिज़ामिया मुलविस आहे। हुननि IG सिंध पुलिस SSP घोटकी खां मुतालबो कंदे चयो आहे त ASI आफ्ताब लिगारी खे नौकरी मां बरतरफ़ करे 24 कलाकनि अंदरि नारी खे बाज़ियाब करायो वञे। ॿी सूरत में असां SSP घोटकी कॉलेज जी इंतिज़ामिया ऐं ASI आफ्ताब लिगारी ख़िलाफ़ FIR दाख़िल कराई वेंदी।